ख़बर शामिल कयूं था कराची मां। मोहम्मद सलीम मेमण जी रिपोर्ट मूजिब सिंधी जमायत कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी मलीर जो स्कूल कराची जे वॾनि स्कूलनि जी सिफ़ में शामिल थी चुको आहे। अॼु शागिर्दनि जे टैलेंट खे ॾिसी उस्तादनि जी महिनत खे शाबाश ॾियां थो। अहिड़ो इज़हार अमरीकी अवाम जे सहकार सां तामीर थियल स्कूल गवर्नमेंट हाई स्कूल सिंधी जमायत सोसाइटी में हफ़्ते स्पोर्ट्स वीक जे फाइनल प्रोग्राम में डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर मलीर इम्तियाज़ हुसैन उन्नड़ महिमान ख़ुसूसी जे हैसियत सां तक़रीर कंदे कयो। उन मौक़े ते डिप्टी DEO अब्दुल जब्बार खखरानी, राजा नबी बख्शिशर, मीर अहमद भंगर, स्कूल मैनेजमेंट कमेटी जे चेयरमैन ज़हीर अहमद मेमण, स्कूल हेडमास्टर अब्दुल गफ़ार जमाली, सिंध मदरसा जी कोऑपरेटिव सैयदा सामिया काज़मी, सुहेल राजपल, अली मोहम्मद भाणू जो पिण ख़िताब कंदे चयो त हिननि चयो त इल्म जी मुक़दस हासिलात सां ई इंसानियत जे दर्जे ते पहुची सघिजे थो, तंहिं करे दिलि लॻाए इल्म सां चाह रखो। उन मौक़े ते स्कूल कमेटी जे मेंबरनि गौस बख्शियाल, एडवोकेट ख़ालिद अब्बासी, अब्दुर्रहमान जमाली, असगर चन्ना ऐं स्कूल जे स्टाफ समेत शागिर्द शरीक थी प्रोग्राम खे ज़ीनत बख़्शी ऐं प्रोग्राम कामयाब कयो। जॾहिं त मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में कामयाब थींदड़नि शागिर्दनि खे मेडल ऐं ट्राफियूं ॾिनियूं वयूं ऐं आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक ओढाया विया।